मुझी धरती मुझो शान संजय नए सर अडा वजे आजम जे वारे सिरे हेठ सराड़ी में एम सदीक मॉडल फाउंडेशन स्कूल में सकाफती तकरीब थी गुजरी जैमें शागिर्दन ऐं शागिर्दियाणी टेबलोज़ पेश करे खूब दाद हासिल कयो। वधिक दिसूं था फिदा ज़रदारी जी ही रिपोर्ट। सराड़ी शहर जे एम सिद्दीक मॉडल फाउंडेशन स्टैंड स्कूल जे एडमिन हामिद अली खानज़ादा जे सरवाणी में साल 2022 जी पुॼाणी ते सकाफ़त जे हवाले सां रंगारंगी प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां नात शरीफ़ स्पीच फ़नी टेबलोज़ ऐं गीतनि ते रक़्स करे माहौल खे ख़ुशगवार करे छॾियो। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त हर साल की तरह इस साल भी कल्चर डे अपने पूरी तैयारी के साथ कर रहे हैं और हम चाहते हैं कि बच्चों में वो अवेयरनेस पैदा हो, उनको पता पड़े, उनको मालूम हो, उनका कॉन्फिडेंस में इजाफा हो कि ये कल्चर डे होता क्या है। जी तो अज अस स्कूल एम सिद्दीक मॉडल स्कूल सराड़ी में कल्चर डे मल्हाए रहा आहियूं ऐं उन में मुख़्तलिफ़ ॿारनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ हुयूं जिन ॿारनि टेबलो पेश कया, तइलीम जे हवाले सां हुयो ऐं ॿियूं घणियूं शयूं हुयूं जीअं ऐं इन सां मां चवंदुसि तइलीम ते घणो ध्यानु ॾिनो वञे। असांजा उस्ताद जेके तमामु घणी महिनत कनि था, असांखे तयारी कराइनि था, असां उनजो थैंक्स था कयूं ऐं अॼु जेके हिते असां टेबलो कयूं तमामु घणो इंजॉय बि करे रहिया आहियूं ऐं असां पाण पार्टिसिपेट कया आहियूं ऐं असांजी ताक़ीद आहे त ॿियनि स्कूलनि जो बि ईअं ई फंक्शन कयो वञे। फंक्शन में हिसो वरिता आहियूं असां हर साल ईअं फंक्शन मल्हाईंदा आहियूं ऐं सिंधी सकाफ़त ॾींहुं हर साल असां मल्हाईंदा आहियूं। अॼु असांजे एम सिद्दीक मॉडल स्कूल में प्रोग्राम थी रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया ऐं हिते जेके बि असांजा नंढा वॾा ॿार आहिनि तमामु जो तमामु घणा ख़ुशि आहिनि। प्रोग्राम जे आख़िर में बहितरीन परफॉर्मेंस कंदड़ शागिर्दनि में इनाम तक़सीम कया विया, जॾहिं त प्रेस क्लब सरारी जे सदर मोहम्मद उस्मान मल्ला, धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फिदा हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि खे बहितरीन कवरेज करण ते खेनि मेडल पाराए शुक्रियो अदा कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु फिदा हुसैन ज़रदारी, धरती टीवी न्यूज़ सराड़ी।